अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अबदअल फुलाक वल्अर्ज़ी वस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्या अला मन कान नबिय्यन व आदम बैनल मा'i वत्तीन वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व आले बैतिही अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलौ युआखिज़ुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब्बा मा तरक अला ज़हरिहा मिन दाब्बतिन वलाकिन युअख्खिरुहुम इला अजलिन मुसम्मा फ़इज़ा जाअ अजलुहुम फ़इन्नल्लाह कान बिइबादिही बसीरा वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मुहु व ला यबका मिनल कुरआन इल्ला रस्मुहु औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां असांजे मथां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व अस्हाबे व बारिक व सल्लिम अलैहि अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन
लबदा वाजिबुल एहतराम खोसन जे गोट ऐं गिरदो नवाजा दोस्त मुसलमान भाइरो अल्लाह साईं जा तव्हां असां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां किरोड़ी करम अरबे एहसान जे तव्हां असांखे हिन बेदीनीअ वारे दौर में इन खैरात फी सबीलिल्लाह जे मौके ते इन कलामुल्लाह जे कचहरीअ में घुराए करे कलामुल्लाह जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ रब्बुल आलमीन इन्हनि मुजाहिदनि जे दाणे दाणे खे मक़बूल मंज़ूर फरमाए जिन पंहिंजे वाल साहब जे या वड़नि जे रूहनि खे ईसाले सवाब जे लाइ खैरात फी सबीलिल्लाह जो इंतज़ाम कयो आहे अल्लाह इन्हनि जे इन खैर खे मक़बूल मंज़ूर फरमाए। पोइ हिते बुज़ुर्ग सुहारा तमामु घणा आहिनि। मां अवां जे साम्हूं सीपारे 22 मां सूरत फातिर मां सूरत जी आख़िरी आयत तिलावत कई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत जे अंदर फरमायो वलो युआखिदुल्लाहु नास बिमा कसबू मा तरक अला ज़ारिहा मिन दाबा। अल्लाह फरमाए थो जेके माण्हुनि जा करतूतनि जेके माण्हुनि जा गुनाहनि जेकॾहिं उन्हनि ॾोहनि करतूतनि गुनाहनि जे करे मां रब पकड़ कयां त इन धरतीअ ते को रहे ई न। वलाकिन युअखिरुहुम इला अजल मुसम्मा पर मां वरी पोइ ते धर ॾेई थो छॾियां पर मतां सम्झनि त इहा धर यको हलंदी। फ़ैदा जा अजलुम फ़इन्नल्लाह कान बिइबादी बसीरा। रब फरमाए थो इन्हनि जो ज़रूर पकड़ वारो वक़्तु मुद्दो ईंदो छो त मां रब खे हिक हिक बाने जी ख़बर आहे मां ज़री ज़री ॾिसां थो। अल्लाह जा लफ़्ज़ केॾा धमकी आमेज़ त बानड़ो जेकॾहिं मां तव्हांजे गुनाहनि करतूतनि जे करे तव्हांखे थॾे ते पकड़ कयां त मां रब खां बची जॾहिं न पंहिंजे अमालनि ते नज़र था कयूं त वाकई हक़ीक़त दिलि पंहिंजो पाण फ़ैसिलो करे थी त इन धरतीअ ते रहण जे लाइक़ु न आहे। वाइद जलसा तमामु घणा बुध सुध तमामु घणी पर वञे थी अमल जी खोट थींदी। चल अल्लाह साईं तव्हां असांजे करतूतनि खे दुरुस्त फरमाए। अल्लाह साईं तव्हां असांजी ॾोहनि वारी ज़िंदगी जेका गुज़री वई उन्हनि खां सची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस मुबारक ते नज़र कयो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि ते नज़र था कयूं। 1400 साल पहिरियों जेके बि महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हियूं ॿुधायूं उहे सभु सचूं बीठियूं आहिनि। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम इन उम्मत जे लाइ रात जे टेम ते अल्लाह जा ॾो रोई दुआऊं था घुरनि। कॾहिं सजे में पिया न अखियुनि मुबारक मां लुड़क वहनि था कॾहिं हथड़ा जली बीठा आहिनि। ओ मुंहिंजा रब अगली उम्मतूं ताक़तवर हुई अगलियुनि उम्मतुनि खे ताक़त हुई मुंहिंजी उम्मत कमज़ोर मुंहिंजी उम्मत ज़ईफ़। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे मथां अल्लाह हीअ शइ फर्ज़ कई हुई जेकॾहिं हुन जो कपिड़ो पलीत थी वेंदो हो त कटण खां सवाइ पाक न थींदो हो। जेकॾहिं मस्जिद मां मिटी खणी करे ॿी जाइ ते विछाए बि त तॾहिं ॿी जाइ ते निमाज़ थींदी हुई। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम रोई दुआ घुरियो ओ अल्लाह
मूसा नबी जी उम्मत ताकतवर हुई पर मां महबूब मुस्तफा जी उम्मत कमजोर थी। अल्लाह महबूब मुस्तफा करीम संजे दुआऊं जे करे तुझे मुझे मथों मेहरबानी कई कपड़ो पलीत थी वञे कटण जे जहा ते फरमाए धोई छॾियो त पाक थी वेंदो, न त कपड़ो पलीत थे त कटियो। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे मेहरबानी थी। जुइलत लियल अर्ज़ मस्जिदा, महबूबा मुस्तफा करीम फरमायो रब मूंखे हुक्म करे छॾियो महबूबा रुई ज़मीन तुझे उम्मत जे लाइ मस्जिदा जंहिं जाइ ते कपड़ो विछाए निमाज़ पढ़ंदा मां रब क़बूल करे छॾींदो मान। उन महबूबा मुस्तफा करीम संजे करे रब बाझ कई। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम रोई दुआऊं था घुरनि ओ मुंहिंजा रब अॻिलनि उम्मतुनि जे मथां मां नज़र थो कयां तूं उहे करतूत करे ईंदा हुआ, गुनाह करे ईंदा हुआ, दरवाज़नि ते लिखजी वेंदो हो, पेशाननि ते लिखजी वेंदो हो। और बरात हेॾो करे आई, हेॾो करे आई, उन जे दरवाज़नि ते लिखियल आहे, उन्हनि जे पेशाननि ते लिखियल आहे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात वारे टेम ते ओजागा करे पंहिंजो निंड्रा फिटाए करे उम्मत जे करे अल्लाह खे इलाज कंदा। रब उन्हनि जा ऐब उघाड़े पर मां महबूब मुस्तफा जी उम्मत जा ऐब न उघाड़जांइ। गुनाह असां कयूं, इलाज साईं कया, असां जे करे अल्लाह जाॾो रोअनि था। ओ मुंहिंजा रब अॻिलनि उम्मतुनि जा ऐब उघाड़े मुंहिंजे उम्मत जा ऐब न उघाड़जां। हे त रब महबूब मुस्तफा करीम संजे करे मेहरबानी कई, न त दरवाजा त छा पेशानियूं त छा पर तुझे मुंहिंजे करतूतनि में भितियूं शहर कारा थी वञनि हा। कहिड़ो ॾोहो आहे जेको असां न कयो आहे, कहिड़ो फेल आहे जेको असां मुस्लमान में मौजूद कोन्हे। यार गैर मुस्लिम जी ॻाल्हि न कबी, ढील पागड़ी जी ॻाल्हि न कबी, ॻाल्हि कबी जंहिं पाक महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ियो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई अर्ज़ कंदा ओ मुंहिंजा रब अॻिली उम्मत जे मथां मां नज़र थो कयां हिक हिक ॾोह जे करे सॼी उम्मत जो उम्मत तबाह थी वई। अल्लाह मुंहिंजी उम्मत कमज़ोर थी, मुंहिंजी उम्मत खे सॼी उम्मत खे ॾोहनि जे करे तबाह न कजां। फिरौन जे उम्मत जे मथां नज़र कर, फिरौन वारनि ते नज़र कर, आद वारनि ते नज़र कर, ॿियनि जे मथां नज़र कर, उम्मत जो उम्मत सॼी जो सॼी तबाह थी वई। पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ जे सदके रब फरमाए थो महबूब तुझे इलाजनि जे करे तुझे लुड़कनि जे करे मां अल्लाह सॼी उम्मत तबाह न कंदो, मां अल्लाह तुझे करे ढर थो ॾेई छॾियां। सॼी उम्मत तबाह न थींदी, पर उन जो मक़सद इहो बि कोन्हे त असांखे जीअं वणे तीअं कंदा वतऊं। इन बतश रब्बिक लशदीद, रब फरमाए थो मुंहिंजी पकड़ सख़्त आहे, मुंहिंजी पकड़ सख़्त आहे, मुंहिंजी पकड़ सख़्त आहे। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अल्लाह हीअ बि मेहरबानी कई, बाज कई। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक लिखी पई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो ओ मुंहिंजा महबूब जेको तुंहिंजो उम्मती मौत खां पहिरियों साल तौबा कंदो त मां अल्लाह तौबा क़बूल करे छॾींदोमांसि। अर्ज़ु कंदासीं साल त वॾो आहे, वरी मुंहिंजो उम्मती गुनाह करे सघे थो, वरी महबूब मुस्तफा करीम साईं दुआ घुरी ओ मुंहिंजा रब साल जो मुदो घटि थिए, हदीस पाक में जे थो वरी महीने जो मुदो ॾिनो वियो। जेकॾहिं मौत खां पहिरियों महीनो पहिरियों तौबा कंदो त मां रब तौबा क़बूल कंदोमांसि। रब महीने खां बाद में गुनाह करे सघे थो, वरी हफ़्ते जो मुदो मिलियो रब हफ़्तो त वॾो आहे, वरी ॾींहं जो मुदो मिलियो रब ॾींहुं त वॾो आहे, पोइ बि गुनाह करे सघे थो। अल्लाह अकबर लिखियो पियो आहे, वरी कलाक जो वक़फ़ो मिलियो ओ मुंहिंजा रब कलाक खां पोइ बि गुनाह करे सघे थो। महबूब मुस्तफा करीम संजे सदके रब हे ऐलान कयो महबूब साह लुकीअ में न पातुसि, साह लुकीअ में न पातुसि, उन टाइम ते बि दिलि सां सची तौबा कयईं, पोइ बि मां रब तौबा क़बूल करे जन्नत ॾेई छॾींदोमांसि। हे त महबूब जे करे महिरबानियूं थियूं, आका जे करे रब बाझ कई। न त हिन धरतीअ ते नज़र कर को बेड़ो गुनाह न आहे जेको असां में न आहे।
हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था मुझे उम्मत जे मथो अहिड़ो बि दौर ईंदो ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मुहु व ला यबका मिनल कुरान इल्ला रस्मुहु। महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मथो अहिड़ो दौर ईंदो नाले जो मुसलमान हूंदो पर कम मुसलमाननि वारा न हूंदा। मुसलमान नाले जो कम अब इहा ॻाल्हि सही आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे उम्मत जे मथो अहिड़ो दौर ईंदो रस्म तौर हर घर में कलामुल्लाह मौजूद हूंदो पर कलामुल्लाह ते अमल न हूंदो। हर जाइ ते क़ुरान पाक मौजूद आहे पर अमल कोन। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मुझे उम्मत जे मथां अहिड़ो दौर ईंदो ज़ारतिल काइनात वल माज़िफ। फरमाइनि था मुझे उम्मत जे मथां अहिड़ो दौर ईंदो हर जाइ ते ॻाइणियूं ऐं साज़ मौजूद हूंदा। अब आहिनि साईं जा लफ़्ज़ 1400 साल वारा अॻ में सचा ज़हरतिल काइनात हर जाइ ते ॻाइणियूं वल माज़िफ साज़ जो सामान। मस्जिद में वेठा आहियूं त बि उते का न का मोबाइल वॼे थी जंहिंमें साज़ ई साज़। जंहिं आवाज़ जे मथां महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असौतान मलूनान सौतुन नाय व सौतुल मुगन्निया। हुजूर पाक फरमाया राग जे आवाज़ जे मथां अल्लाह जी लानत वसंदी आहे, अल्लाह जी लानत वसंदी आहे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे उम्मत जे मथां अहिड़ो दौर ईंदो अदना सदी कहूं वाक़साबा। महबूब फरमायो यार के भाकुर पाईंदो पोड़े बाबे के धिका ॾींदो। अॼु हालत न आहे। अशी दाढ़ी वारो अबो पोयों पुट खे सॾे थो 50-100 रुपए जे लाइ पर पुट कंधु वराए नथो ॾिसे त सॾण वारो केरु। अॼुकल्ह पाण कातनि जो वॻो पाती बीठो आहे ॿिए जे गोॾ ते टोक थो सम्झे। दोस्तनि खे मां वाक़ियो ॿुधाईंदो आहियां हिकिड़े जाइ ते ॿुधायो पीउ वेचारे मज़दूरियूं करे मथे ते तगारियूं खणी करे परायूं ज़मीना संभाले करे पुट खे पढ़ाए जवान कयईं पुट खे ऐलान करे नौकरी वठाए ॾिनई। वो पुट पीउ खे चवंदो ऑफिस न ईंदो कर माण्हू टोकींदा थिए गोॾ वारो तुंहिंजो पीउ आहे। ऑफिस न ईंदो कर माण्हू टोकींदा थिए गोॾ वारो ॼट तुंहिंजो पीउ आहे। ओ ज़ालिम तोखूं अबे जूं महिनतूं विसरी वई, अबे जूं मज़दूरियूं विसरी वयूं, अबे जा इलाज विसरी वई। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुझे उम्मत जे मथों अहिड़ो दौर ईंदो अदना सदी कहूं असाबा। अबे पोड़े खे धिका ॾींदो दोस्तनि खे वेझो कंदो। अॼु नज़र था कयूं त दोस्तनि जे मथां 1000 रुपया ख़र्च करण जे लाइ तयार आहे। अबो जेकॾहिं सुवाल थो करे अबे खे यारनि खे जीव करे जवाब ॾींदो अबे पोड़े खे फोट करे जवाब थो पियो ॾे। यार जे लाइ जीव आहे, दोस्त जे लाइ जीव आहे, अबो त सुल करे फोट। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे उम्मत जे मथां अहिड़ो दौर ईंदो अता ज़ौजतहु व अक़उम्मा। फरमाया तेरो दौर मुझे उम्मत जे मथां ईंदो घर वारे जो फरमान बरदार जीजल जो नाफरमान हूंदो। अॼु ॾिसूं था पिया अमर जीजल जी का बि वारसी न आहे। अख़बार जो मुतालो तव्हां बि कंदा हूंदव। जंहिं टाइम ते तव्हां जे साम्हूं अख़बार जी आ सुर्खी गुज़र कंदी हूंदी पोड़ो अबो आहे पोड़ी अम्मा लेटर जलियूं बीठा आहिनि पोस्टर जलियूं बीठा आहिनि त असांखे पुट पंहिंजे घरों मार ॾेई कढी छॾियो आहे। असां पिनी गुज़र था कयूं पेट था पालियूं एला था कनि पुट खे चओ त असांखे पंहिंजे घर में रहण ॾे। अल्लाह अकबर। जे अबे मज़दूरियूं करे घर ठाहियो, जे अबे महिनतूं करे बच्चे खे जवान कयो, उन साॻे ज़ालिम बच्चे खे हया नथो अचे। अशी ॾाड़ी वारो अबो परावनि दरनि ते धिका थो खाईंदो वठे, अशे मथे वारी अम्मा परावनि दरनि ते धिका खाईंदी थी वठे। महबूब मुस्तफा करीम असांजा लफ़्ज़ सचा थियणा आहिनि। घरवारी जो फरमान बरदार थींदो जीजल जो नाफरमान थींदो। अबे अम्मा जी परवाह ई न आहे। मां त दोस्तनि खे
हीअ ॻाल्हि ॿुधाईंदो आहे मौला अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैहि चवे थो मां वाइदो कयो मुल्तान स्टेशन ते पहुचुम नज़र जो कयां त माण्हुनि जो हुजूम लॻो पियो आहे मां जो वेझो वयुमि हिकिड़े हमराह जे मथां कपिड़ो ॾिनो पियो आहे एॾी बदबू जो माण्हू बीह न पिया सघनि माण्हू बीहण जे लाइ तयार न हुआ नज़र जो कईमांसि मूंखे सुञाते जे दीनपुरी हेॾे था मां जो वेझो वयुमांसि कपिड़ो जो परे कई ॿई जॻह कोन हुअसि धड़ हो पर धड़ में जी त चुरनि पिया बदबू एतिरी त को बीहण जे लाइ तयार न हो मुंहिंजे अखियुनि मां पाणी वयो चयोमांसि यार ॾे त ख़बर हे तोसां हाल छाजो आहे हे तोसां हशर कहिड़ो आहे चए थो दीनपुरी मां त सुञाणे तॾहिं तोखे सॼो कयो मां तूं त वाइज़ी आहीं तूं त उम्मत खे न सबक़ नसीहत ॿुधाईंदो आहे चए थो मुंहिंजा साईं मां बि तोखे पंहिंजो किसो कहाणी ॿुधायां थो पियो चए थो अल्लाहु अकबर अबो मुंहिंजो फौत थियो मां अम्मा जो सिकी लधो बचो अम्मा पराए घरनि जा थांव धोई करे मूंखे पालियो अम्मा परावनि घरनि जूं मज़दूरियूं करे मूंखे पालियो आहे पंहिंजे जिस्म ते कॾहिं नओं लटो कोन पातई अम्मा खे जीअं मां चयो तीअं सभु ॻाल्हियूं मुंहिंजूं पूरियूं कए अल्लाहु अकबर चए थो जॾहिं मां जवान थियुमि अम्मा जे उन शफ़क़त प्यार जे करे मूंखां मां ग़लति रस्ते ते हलियो हुयुमि मां शराबिन कबाबिन वारे रस्ते ते हलियो हुयुमि छो त मूंखे पतो ई न पियो को बि रोकण वारो कोन हो अबो कोन हो जेको मूंखे सम्झाए अम्मा त कमज़ोर हुई अल्लाह अकबर अम्मा त चवे बि मां पंहिंजे बचे खे को बि ॾुख न ॾियां जेतिरे करार जे टाइम ते शराबो कबाब जे मजलिस में मूंखे लेट थी वई जीअं जो मां पंहिंजे घर आयुमि अम्मा उन टाइम ते मूंखे तफ़वाए करे चयो थी ज़ालिम इहो बि पतो थी अम्मा अकेली घर में रहंदी आहियां पोड़ी औरत आहियां जेसिताईं तूं न ईंदो आहियां तेसिताईं मां अम्मा खे आराम न ईंदो आहे इहो त पतो थी ॿियो केरु आहे मुंहिंजो हिकिड़ो ई त तूं पुटु आहे अकल में पढ़ंदड़ मुसलमान अबो अम्मा अहिड़ी शइ आहे त जेसिताईं शाम जे टाइम ते अबो अम्मा पंहिंजे बचे खे घर ईंदे नथा ॾिसनि तेसिताईं अबे अम्मा जे दिलि खे सुकून न हूंदो असांजो बच्चो निकिरी वियो ख़ैर सां रब मोटाएसि असां त अबे अम्मा को शइ लिकाए खणी ईंदा आहियूं मतां अबे अम्मा जी नज़र न पवे मां त वाइदनि में इहा ॻाल्हि कंदो अबे अम्मा खे तुंहिंजो कुझु न खपे अबे अम्मा खे तुंहिंजी शइ न खपे अबे अम्मा खे तुंहिंजो पैसो न खपे 2-3 मिंट शहर मां मोटी अची अबे अम्मा जे पेरां दिल को वेही करे 2-3 मिंट अबे अम्मा सां वेहो जीअं अबे अम्मा जे ज़िंदगी जा थक ई लही वञनि छा ॾिठो अबे अम्मा तुंहिंजे पैसनि में पैसो तूं संभाले रख पर 2 घड़ियूं अबे अम्मा सां गॾु त गुज़ार मन अबे अम्मा जे न 2 घड़ियुनि गुज़ारण जे करे रुठल रब परची पवे चवे थो अम्मा खे गुस्सो अची वियो उन टाइम ते अम्मा थफड़ वाहे कढी जे टाइम ते अम्मा थफड़ वाहे कढी मां त नशे में मस्त में शराबो कबाब में मस्त में मूंखे बि पतो ई कोन पियो मां पादर लाहे करे अम्मा जे मुंहं में वाहे कढियुमि अम्मा थफड़ ई मां अम्मा जे मुंहं ते अम्मा जे चेहरे ते पादर वाहे कढियुमि उन अम्मा जो चेहरो जंहिंजे लाइ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे अबे अम्मा जे चेहरे जी ज़ियारत कई हुज़ूर पाक फरमाया जे अबे अम्मा जे चेहरे जी ज़ियारत कई अल्लाह फ़क़त ज़ियारत करण जे करे क़बूल पिल हज जो सवाब लिखाए छॾींदो आहे उन अमर जे चेहरे ते थफ वाहे तो कढे जे अमर जे लाइ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल जन्नतु तक़दामिल उम्महात महबूब मुस्तफा करीम फरमाया अल्लाह जन्नत मां जे कदमनि में रखी आहे ओ बेअमा जे ईज़ान वारा बेअमा जे ईज़ान वारा यार जो दिल जी दरी त खोल चे तो जे टाइम ते मां अम्मा खे पादर वाहे कजो उन टाइम ते अम्मा जे ज़ुबान ते लफ़्ज़ हे अची विया चए थी अल्लाह ओ मुंहिंजा रब मां पादरनि जे लाइ बचो त कोन पालियो मां धकनि जे लाइ त बचे जी महिनत बचे जे मथां महिनत कोन कई मां अल्लाह मां त बचे खे सुख सां पालियो मां परावनि घरनि जूं मज़दूरियूं करे परावनि घरनि जा थांव धोई करे परावनि
घर जा लटा धोई करे मां पंजे बच्चे के जवान कयम अम्मा रोई चवे थो मुंहिंजा रब वधीक जिंदगी न खपे मुंह में ताक़त ही ना है जो मां बच्चे जा पादर बर्दाश्त कया अल्लाह मूंखे वधीक हयाती नथी खपे ॿिया लफ़्ज़ हे चई ओ मुंहिंजा रब जे मुंहिंजे मुंह में वापवा पादर वाहे कढियो आहे तंहिंखे दुनिया मेरी सज़ा ॾे जी दुनिया खे पतो पवे त बे अम्मा जी नाफ़रमानी कीअं कबी आहे तो मुझे अल्लाह मुंह में ॿियो त कुछ भी कोन्हे हिकु त मूंखे वधीक हयाती नथी खपे जो मुंह में साह पई न जो बच्चे जा पादर बर्दाश्त करे सघां ॿियो मुंहिंजा रब मुंहिंजे बच्चे खे सज़ा ॾे जे दुनिया खे पतो पवे त अबे अम्मा जी नाफ़रमानी कीअं कबी तवे तो सुबुह जो टाइम थियो नशो टुड़ियो सुबुह जो टाइम थियो नशो टुड़ियो मां जो नज़र कयां अम्मा जो साह न को तो ॾिठो न को मां ॾिठो परदेस न पखिन जा कहिड़ा मड़ मुकाम हिकिड़ा चना धिया रात जो ॿिया वञनि सुबुह शाम जेकी मिटीअ जा मेहमान से रही रहंदा केतिरो पखिन पोखी पोग पर पखी पाण हुया परदेसी लगी अहिड़ी हीर जो पखी पकल पोक छॾे हलिया वया وَأَنْفِقُوا مِمَّا رَزَقْنَاكُمْ مِنْ قَبْلِ أَنْ يَأْتِيَ أَحَدَكُمُ الْمَوْتُ فَيَقُولَ رَبِّ لَوْلَا أَخَّرْتَنِي إِلَى أَجَلٍ قَرِيبٍ فَأَصَدَّقَ وَأَكُن مِّنَ الصَّالِحِينَ وَلَن يُؤَخِّرَ اللَّهُ نَفْسًا إِذَا جَاءَ أَجَلُهَا وَاللَّهُ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ सुबुह जो टाइम थियो मां जो साह न तो ॾिठो न को मां ॾिठो जे तो न टाइम ते मूंखे यकीन अची वियो छो त तूं ऐं मां गाॾियुनि ते हेठि लिखंदाऊं मां जी दुआ जन्नत जी हवा तूं ऐं मां गाॾियुनि ते हे लफ़्ज़ लिखंदाऊं मां जी दुआ जन्नत जी हवा पर हे बि लफ़्ज़ लिखो मां जी बदुआ जहन्नम जो खॾो इहो बि लफ़्ज़ लिखो मां जी बदुआ जहन्नम जो खॾो चए थो अम्मा जा लफ़्ज़ पूरा थींदा जे टाइम ते मां सुबुह जे टाइम ते होश आयो मूंखे पेरनि में फलूसणा नज़र आया मूंखे पेरनि में फुड़ी नज़र आई फलूसणा त न फुड़ी त न हुई अम्मा जे ज़ुबान वारा निकितल लफ़्ज़ हा चए थो मां डॉक्टर ॾे वयुमि जंहिं डॉक्टर ॾे वञूं इलाज को बि कोन पियो थिए दवा काई बि न पई थिए अल्लाह अकबर चवे थो हर डॉक्टर मुंहिंजा पेर कटींदो वियो जंघां कटींदो वियो जंघां कटींदो वियो चए थो भई जंघां त कटिजी वयूं हाणे धड़ बीठो आहे धड़ में जीत चुरनि था पिया मां ईअं सम्झां थो मुंहिंजे सॼे जिस्म खे नांग पटनि था पिया चए थो दीनपुरी क़ौम खे ॿुधाइजां ओ दीनपुर उम्मत खे ॿुधाइजां जंहिंखे अम्मा बदुआ ॾिनी आहे जंहिंते अम्मा नाराज़ तंहिंजो दुनिया में हे असर आहे जंहिंजो दुनिया में हे असर आहे त आख़िरत वारो शत अञा वधीक ख़राब आहे तव्हां कीअं चयो त अबे अम्मा सां भले असां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾियूं असां अबे अम्मा सां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾियूं को बि चवण वारो कोन हूंदो रब पंहिंजे कलामुल्लाह में फरमाए जेकॾहिं करतूतनि जे करे ॾोहनि जे करे मां रब पकड़ियांव त बची न सघंदव हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मुंहिंजे मजे मथो अहिड़ो दौर बि ईंदो अबे जी नाफ़रमानी कंदो अमर जी जल जी नाफ़रमानी कंदो ओ मुसलमानो अल्लाह जाने थो असां तव्हांजा सजण तव्हांजा ख़ैर खाओ तव्हांखे बाहूं ॿधी चऊं था यार भले ॿिए दुनिया सां फिटायो तव्हांजी मर्ज़ी पर अबे अम्मा सां न फिटाइजो हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हर गुनाहगार जे सज़ा में देर हूंदी आहे हर गुनाहगार जे सज़ा में देर हूंदी आहे पर अबे अम्मा जे नाफ़रमान जे सज़ा में रब देर न कंदो आहे हर गुनाहगार जे सज़ा में देर थी सघे थी पर अबे अम्मा जे नाफ़रमान वारे सज़ा में देर अल्लाहु अकबर एॾा बेक़दरा थी वियासीं न अबे जी दीद रही न अमर जी शनास रही अबे खे चवे थो कुराड़ा
ओ पोड़ा अम्मा खे अम्मा सॾण जे लाइ तयार न आहे। वादो कयो अबे अम्मा जी फरमा बरदारी कबी छो त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे मथां अबो अम्मा नाराज़ आ रब वटि को बि अमल क़बूल न आहे। निमाज़ूं पढ़े रोज़ा रखे हज करे उमरा करे तिलावतूं करे जेकॾहिं अबू अम्मा हुन जे मथां नाराज़ आ त रब वटि को बि अमल क़बूल कोन्हे। पाक मुस्तफा करीम साईं हे बि फरमायो जंहिंजे मथां अम्मा नाराज़ आ तंहिंखे मौत वारे टाइम ते कलमो नसीब न थींदो, मौत वारे टाइम ते कलमो नसीब न थींदो। अल्लाह अकबर। दोस्तन आलमा खां वाक़ियो ॿुधो हूंदो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे अलकम साईं तंहिंजो नालो आहे। पाक मुस्तफा करीम साईं जूं ज़ियारतूं करण वारो हुज़ूर साईं जे कॾहिं निमाज़ो पढ़ण वारो आहे। पाक मुस्तफा करीम सां गॾु जिहाद करण वारो अलकम जे ज़िंदगी जूं आख़िरी घड़ियूं आहिनि। अलकम जे ज़ुबान ते कलमो जारी नथो थिए। महबूब मुस्तफा करीम साईं खे ॿुधायो साईं अलकम तुंहिंजो सहाबी आहे, अलकम तव्हांजो शागिर्द आहे, अलकम जे ज़ुबान ते कलमो जारी नथो थिए। पाक मुस्तफा करीम फरमायो उम्मू हैया चइबो त अलकम जी अम्मा ज़िंदा आहे। सहाबा चवंदासीं अलकम जी अम्मा ज़िंदा आया। अम्मा पोड़ीअ खे त सॾु करे अचोसि अलकम जी अम्मा आई आहे। अम्मा मां सम्झां थो अलकम जे मथां तूं नाराज़ आहे तॾहिं अलकम जे ज़ुबान ते कलमो जारी नथो थिए। अलकम जी अम्मा चवे थी हा मुंहिंजा साईं अलकम मुंहिंजो सिकील जो बचो अलकम जे मथां मां नाराज़ आहियां। अलकम पंहिंजे घर वार जे करे मुंहिंजे मथां कुझु छो अचनि। पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकमत अमली जे लिहाज़ सां अम्मा खे राज़ी करे विया। जे टाइम ते अम्मा चवे थी कद गफ़रतुल्लाह माफ़ करे छॾियोमांसि। हुज़ूर पाक साईं जो सहाबी आहे डुकंदो वञे थो ॾे त ख़बर काॾे थो डुके चए थो ॾिसां मां त पहिरियों पहुचां या मां जी दुआ थी पहिरियों पहुचेसि। ॾिसां त सही वयो ॿुधायोसि जॾहिं अलकम जी अम्मा न लफ़्ज़ चया त मां परची वईमांसि माफ़ कयोमांसि। उन टाइम ते कलमो भरींदो वियो रूह परवाज़ थींदो। सॼी दुनिया कठे कर महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे पेरनि मुबारकनि खे जेका दज़ लॻल आहे उन जे बराबर बि नथी थी। उन जे बराबर बि पोइ जॾहिं महबूब जे सहाबा जिन महबूब जा दीदार कया महबूब जे कॾहिं निमाज़ूं पढ़ियूं अंबर नाराज़ आहे सहाबीअ खे कलमो नसीब नथो थिए तूं ऐं मां त अलाए काथे बीठा। वाइदो कयो त अबे अम्मा सां न उचाए। सॼी दुनिया तव्हांजे लाइ पई आहे, सॼी दुनिया तव्हांजे लाइ पई आहे। मां त दोस्तनि खे हे बि लफ़्ज़ चवंदो आहियां पंजे सॼे पावत जे लाइ विहांव जे मौक़े ते मिटनि माइटनि जे पेरनि ते पटका लाहे रखंदो आहियां। ॿाहूं बदलंदो आहे यार परची वञो काश इहे तुंहिंजूं मुंहिंजूं ॿाहूं अबे अम्मा जे साम्हूं हुजनि। काश इहे तुंहिंजा मुंहिंजा पटका अबे अम्मा जे पेरनि ते हुजां। हिते बि खटी वञूं हा हुते बि खटी वञूं हा। सॼी दुनिया लब जी अथव। अबो बि बग़ैर लब जो आहे अम्मा बि बग़ैर लब जी। सॼी दुनिया लब जी आहे लालच जी आहे। अबे अम्मा जहिड़ी दौलत हली वई न पोइ पछताईंदी। मां त इहे लफ़्ज़ सदाईं चवंदो रहंदो आहियां। शाम जे टाइम ते शहर ॾों मोटी ईंदे अबो अञा हीअं चवंदई पघार मिले या कोन मिले। ॿार चवंदई शइ वठी आए अलाए कोन वठी आए। घरवारी चवंदई सौदो घर जो वतियूं आए अलाए कोन वतियूं आए। उन पोड़ी जीजल जे मथां नज़र कजां जेका लठ जे टेक ते भर में वेही करे पहिरियों लफ़्ज़ हे पुछा कंदई अब्बा मानी खाई आयो आहियां बुख ते आयो आहियां। पुट मानी खाधी थी या बुख ते आयो आहियां। उन जीजल खे तुंहिंजे पेट ते छो नज़र आ त 9 महीना उन जीजल तोखे मूंखे पेट में सांढियो। जैन जीजल तोखे मूंखे 9 महीना पेट में सांढियो। अम्मा खे तॾहिं बचे जो पेट याद आ। हाय जंहिं जीजल तोखे मूंखे 22 साल थन पीआरे जंहिं जीजल तुझे मुझे मथो जागा कया उन अम्मा खे याद न हूंदासीं त ॿियो कंहिंखे याद हूंदासीं। दोस्त खे बाद मां ॿियो बि वाक़ियो ॿुधाईंदो आहे। हैदराबाद जे धरती जो हैदराबाद में ड्यूटी करण वारो मुंहिंजो दोस्त
मां तकरीबन ये ॻाल्हि हुन जे करे ॿुधाईंदो आहियां। मन को अबे अम्मा खे नाराज़ करण वारो तौबा ताइब थे, मन बे अम्मा को परे गुज़ारण वारो तौबा ताइब थे। मतां घरवारी ते एॾो एतबार हुजे जो अबे अम्मा खे तव्हां नाराज़ करे छॾियो। ओ दुनिया वारा, जेकॾहिं घरवारी नाराज़ थींदई उन जे करे आख़िरत तबाह न थींदे, पर जेकॾहिं पोइ अम्मा नाराज़ थियो त आख़िरत तबाह बर्बाद थी वेंदी। चवे तो हैदराबाद में ड्यूटी करण वारो आहियां, ॻोठ जॾहिं बि मोटां उत्तर सिंध जो, ॻोठ जॾहिं बि मोटां त मां फोन करे छॾियां, अदरा जो जीअं जो अचां, अञा जीअं जो हारू न वॼायां, दरवाज़ो खड़कायां, अञा जीअं जो पहुचां दरवाज़ो खड़काइण सां अम्मा जो आवाज़ अचे, जीव कयां बच्चा मां जाॻां थी, ओ बच्चा जीव कयां मां जाॻां थी। अम्मा दरवाज़ो खोले पहिरें सॾ सां जीव करे जवाब ॾे। अम्मा पहिरियों लफ़्ज़ हे चवे, बच्चा मानी रखी थी मां, मानी तुझे इंतजार में आ, बच्चा हथ मुंहुं धोआ मानी खा। चए तो हथ मुंहुं धोई मानी खावां, पोइ पंहिंजे घर वारीअ खे उथारियां, जंहिंजे लाइ पघार खणी अचां, जंहिंजे लाइ सामान वरितियो अचां। चए तो न मर्जो, मूंखे उन टाइम ते क़दुरु पियो। वाकई अम्मा अम्मा थींदी आहे जॾहिं मुंहिंजो अम्मा जो उन टाइम ते क़दुरु पियो जॾहिं मुंहिंजी जीजल दुनिया में बुरको मटाए वई। शल अल्लाह साईं तव्हां असांखे अबे अम्मा जो फर्मा बरदार बणाए। शल अल्लाह साईं तव्हां असांखे उन रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॿुधायो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।